घोटकी सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर स्कूल में फर्नीचर जी खोट जो नोटिस वरितो। डिप्टी कमिश्नर घोटकी पारां खानपुर महर वेझो स्कूल के फर्नीचर फराहम कयो वियो। ॿियनि स्कूलनि खे बि सहूलियतूं फराहम करण जो ऐलान। सूबाई वज़ीर एंटी करप्शन ज़राअत ऐं स्पोर्ट्स सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर गवर्नमेंट अली नवाज़ ख़ान बॉयज़ प्राइमरी स्कूल में फर्नीचर जी खोट बाबति ख़बरुनि जो नोटिस वठंदे स्कूल खे फर्नीचर फराहम करण जूं हिदायतूं जारी कयूं हुयूं। जंहिं तहत डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली खानपुर महर वेझो स्कूल पहुची उस्तादनि खे फर्नीचर फराहम कयो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ॻाल्हाईंदे चयो त सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श ख़ान महर जे ख़ुसूसी हिदायतुनि ते स्कूल खे फर्नीचर फराहम कयो वियो आहे। अहिड़नि स्कूलनि जी निशानदेही करे स्कूल सहूलियतूं फराहम कंदासीं जिते वॾी तादाद में शागिर्द आहिनि पर सहूलियत जी खोट आहे। हुन ते सिंध हुकूमत कोशिश करे पई त स्कूलनि जी हालत बहितर थिए त जीअं हितां जा शागिर्द बग़ैर कंहिं मुश्किल जे तालीम हासिल करे सघनि, छो त असां सभिनी जो गॾियल मक़सद तालीम जी बहितरी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।